माहवार मैगजीन, हमसरी हैदराबाद। शुमारो सितंबर 2021। सिलसिलो कहानी। असांजो इंतखाब प्रिया विछाणीअ जी कहानी, उनवान पीर जो आशीर्वाद। आवाज साकिब अबड़ो। आरती, ओ आरती जी, आई मम्मी। जल्दी कमला है तैयार थी, पोइ असां ॿई ॼणियूं हलूं थियूं। काॾे हलणो आहे मम्मी? असांजे पाड़े वारी सजाता ॿुधाए पई त सम्राट नगर में हिकिड़ो वॾो पुहतल पीर आयो आहे, जंहिंजो दर्शन करे आशीर्वाद वठी हुन जा ॿुधायल ॾस पता करण सां चङनि माण्हुनि खे औलाद नसीब थियो आहे। मूं सोचियो तोखे बि वठी थी हलां, मतां उन पीर जे आशीर्वाद सां तुंहिंजी गोद भरिजे। पर मम्मी, हे सभु रुॻियूं सखड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। कंहिं पीर फ़क़ीर जे आशीर्वाद सां कुझु कोन थींदो आहे। बहस न कर, तोखे जेको चयो उहो मञ। शादी कए 5 साल थिया अथई, अञा ताईं हिकु वारिस न ॾेई सघी आई। ॻाल्हियूं वरी वॾियूं वॾियूं। वञ, जल्दी तैयार थी अच। पर मम्मी, तोखे हिक भेरे में ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। आरती ससु जे अॻियां कुझु पुछी कान सघी ऐं कमरे में हली वई। हुनजो मूड ख़राब ॾिसी दीपक ई खां उसि पुछो, छा ॻाल्हि आहे आरती? मूड छो ख़राब थो लॻे तुंहिंजो? दीपक, मां हाणे ही मंदिर टिकाणा घुमी घुमी ऐं व्रत रखी थकिजी पई आहियां। मम्मी त ख़ैर पुराणे ज़माने जी थी, पर तव्हां त पढ़ियल ॻढ़ियल आहियो। तव्हां छो नथा सम्झो त हिननि पीरनि फ़क़ीरनि वटि वञण सां कुझु कोन थींदो। ॿार थियण लाइ व्रतनि जी न, ट्रीटमेंट जी ज़रूरत आहे। कंहिं पीर जी न, डॉक्टर जी ज़रूरत आहे। मम्मी त मुंहिंजी ॻाल्हि नथी ॿुधे। घटि में घटि तव्हां त ॿुधो। मां तोसां गॾु आहियां आरती। मम्मी खे केरु चवे, उहो थोरनि पुराणनि ख़्यालनि जी आहे। मञा थी मम्मीअ जा ख़्याल पुराणा आहिनि, पर तव्हांजा त न आहिनि न। असां ॿई मम्मीअ खे बिना ॿुधाइण जे ट्रीटमेंट कराए सघूं था। तोखे चङी तरह ख़बर आहे, मां मम्मीअ सां कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां ऐं हीअं लिकी छुपी करे कमु करणु मूंखे कोन ईंदा आहिनि। ऐं न ई का मूंखे कंहिं डॉक्टर खां ट्रीटमेंट जी ज़रूरत आहे। मां मर्द आहियां, मर्द। आई ॻाल्हि सम्झ में? हाणे वञ, जीअं मम्मी चवे थी तीअं कर। मूंखे सवाल जवाब न खपनि। आरती अंदर ई अंदर लुछंदी रहिजी वई, पर ससु जी ॻाल्हि मञण खां सवाइ कुझु करे कान सघी। पीरनि फ़क़ीरनि जे ॾस पतनि ते न करण वारी आरती हाणे पाण ई उन पीर जे ॾसनि ते हली रही हुई। हुनजो बग़ावत करण वारो स्वभाव मटिजी वियो हो। ससु जे चवण ते व्रत पिणु रखण लॻी ऐं जीअं चयो वियो तीअं करण लॻी। डॉक्टर ॾे वञण जी ॻाल्हि पिणु कान पई करे। इहो ॾिसी दीपक ख़ुशि हो। रोज़ जे सवालनि जवाबनि खां हुनखे छुटकारो मिली वियो हो ऐं घर में ससु नुंहं जी खिटपिट पिणु शांत हुई। आरती जीअं निंड मां उथी, हुनखे उल्टी थियण लॻी। आरतीअ खे उल्टी कंदो ॾिसी दीपक थोरो घबराइजी वियो। छा थियो आरती? तबियत ठीकु न अथई छा? उल्टियूं ऐं चकर था अचनि। काल्ह कुझु उल्टो सिधो खाधो हूंदई, इन करे फूड पॉइज़निंग थी वई हूंदई। हा, थी सघे थो, कल्ह चटणी खाधी हुई। कुझु सोचींदे वरी चयईं, थी सघे थो एसिडिटी हुजे, पीरियड्स पिणु लेट थी विया आहिनि। हल डॉक्टर ॾे था हलूं, दवा वठंदीअ त ठीकु थी वेंदीअ। पर अॼु दवा कीअं वठंदुसि? अॼु त मुंहिंजो व्रत आहे। छॾ हाणे व्रतनि खे, पहिरियां पंहिंजी तबियत खे ॾिस। तूं ठीकु हूंदीअ त ॿार बि थी वेंदो।
वाधायूं हुजनि मिस्टर दीपक। आरतीअ खे ॾींहं चढ़ी विया आहिनि। जल्दी तव्हांजे अङण में ख़ुशियूं अचण वारियूं आहिनि। छा? दीपक हैरान थी वियो। तव्हां सच था चओ डॉक्टर? हा मिस्टर दीपक। आरतीअ मुश्कंदे दीपक ॾांहुं निहारियो, पर दीपक खे अञा बि पंहिंजनि कननि ते विश्वास कोन पियो अचे। सिधो घर न वञी दीपक गाॾी हिकु गार्डन वटि रोकी। थोरी देरि हिते विहूं था। हिते? पर हिते छो? सिधो घर हलो त मम्मीअ खे इहा गुड न्यूज़ जल्दी ॾियूं। हू पिणु केॾा ख़ुशि थी वेंदा। हा हलूं था। पहिरीं हिते वेह थोरी देरि, तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। गार्डन में कुंड वारी बेंच ते वञी ॿई ॼणा वेही रहिया। आरती जेतिरो ख़ुशि हुई, दीपक ओतिरो ई मुंझल ॾिसण में पिया आयो। कहिड़ी उणतुड़ में आहियो? आरती, मूं तोखां हिकु ॻाल्हि लिकाई आहे, पर हाणे तोखां वधीक न लिकाए सघंदुसि। छा ॻाल्हि आहे? छा लिकायो अथव? कॉलेज जे ॾींहंनि में मुंहिंजो बाइक सां एक्सीडेंट थियो हुयो। इहा ॻाल्हि त तोखे ख़बर आहे। हा तव्हां ॿुधाई हुई, पर हींअर इन ॻाल्हि जो ज़िक्र छो? उन एक्सीडेंट में रुगो ॿाहिरियां धक ई न लॻा हुआ, पर अंदरूनी धक पिणु लॻा हुआ। ऐं उन एक्सीडेंट मुंहिंजे पीउ थियण जी सघ खसे छॾी हुई। दीपक हेठि घाव ॾांहुं निहारींदो रहियो ऐं आरती दीपक ॾांहुं हैरत मां निहारियो पिए। इहे लफ़्ज़ ॿुधी हुन जे नेणनि में पाणी भरिजी आयो। तव्हांखे पहिरियां ई इन ॻाल्हि जी ख़बर हुई त तव्हां पीउ न बणिजी सघंदा? एक्सीडेंट जे कुझु ॾींहंनि खां पोइ डॉक्टर ॿुधायो। इन ॻाल्हि जी ख़बर मम्मी पप्पा खे बि हुई या न? न, मूं डॉक्टर खे मना कई हुई त हू कंहिंखे न ॿुधाए। तव्हांखे इन ॻाल्हि जी ख़बर हुई तॾहिं तव्हां डॉक्टर ॾे हलण लाइ तयारु कोन हुआ। अने तव्हां मूंखे ॿुधाइणु ज़रूरी सम्झो हो। जॾहिं मूं तव्हांखे चयो मां ॾस पता करे व्रत रखी थकिजी पई आहियां, मूंखां कोन थो थिए ही सभु, तॾहिं बि तव्हां कुझु कोन चयो। न मूंखे ऐं न पंहिंजी माउ खे रोकण जी कोशिशि कई। वाह दीपक, तमामु घणो सुठो कयव। इहो सभु छॾ, हाणे इहो ॿुधाए, जॾहिं मां पीउ बणिजी नथो सघां त तूं पेट सां कीअं थी आई? कंहिंजो ॿारु आहे ही? काॾे वई हुई ख़ानदान जी इज़त विञाइण? दीपक जो आवाज़ खरो हो। वाह, अञा बि तव्हांखे मुंहिंजियुनि तकलीफ़ुनि जो को बि अहसासु कोन्हे, पर इन ॻाल्हि जी चिंता आहे त मां काथे वञी ख़ानदान जी इज़त लाराए आयुसि। मूं त सोचियो हो तव्हांखे सच ज़रूरु ॿुधाईंदुसि, पर हाणे दीपक, जंहिं इंसान खे मुंहिंजी तकलीफ़ सां को वास्तो नाहे, उनखे सच ॼाणण जो अधिकार न आहे। हाणे हलो घर। आरती उथी बीठी। घर? तूं घर हलण जे लाइक़ु रही आहीं? हलो त सही, घर हलूं था। मां पंहिंजो सामान खणी वञा थी ऐं वेंदे वेंदे मम्मी खे ॿुधायां थी त पीर जो आशीर्वाद सफल थियो अथव। उन्हनि खे बि त ख़बर पवे पीर केतिरो पोहतल आहे। ऐं तव्हां पोइ पंहिंजी माउ पीउ सां गॾु हिन समाज खे बि मुंहिंजे घर छॾे वञण जी वजह ॿुधाइजो। हलो उथो। तव्हां ॿुधाए सघो था सभिनी खे, छो त तव्हां ई त चयो हो त मर्द आहियो तव्हां, मर्द। दीपक बेहवास थी बेंच ते वेठो रहियो।